أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تكاد السماوات يتفطرن من فوقهن والملائكة يسبحون بحمد ربهم ويستغفرون لمن في الأرض ألا إن الله هو الغفور الرحيم والذين اتخذوا من دونه أولياء الله حفيظ عليهم وما أنت عليهم بوكيل करीब है त आसमान मथा खां फाटी पवन ऐं फरिश्ता पंहिंजे परवरदिगार जी हमद सां उन जी तस्बीह बयान कनि था ऐं जेके ज़मीन में आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह ताला खां बख़्शिश तलब कनि था। खूब ध्यान सां ॿुधो, बेशक अल्लाह ताला ई माफ़ करण वारो ऐं रहम करण वारो आहे। ऐं उहे माण्हू जिन अल्लाह खे छॾे ॿियनि खे कारसाज़ बनायो त अल्लाह ताला उन्हनि जे मथां निगरान आहे ऐं अव्हां ते का ज़िम्मेदारी न आहे, अव्हां उन्हनि जे मथां ज़िम्मेदार न आहियो। हिननि कल्ह जेका आयत ख़तम थी पोइ आयत में अल्लाह ताला फरमायो वो वल अलीयुल अज़ीम, अल्लाह ताला बुलंद शान वारो आहे ऐं वॾी अज़मत वारो आहे, वॾे शान वारो आहे। त हिते अल्लाह ताला फरमाए पियो त ज़मीन में केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह ताला जे इन बुलंद ऐं वॾे शान खे नथा मञनि ऐं नथा उन खे तस्लीम कनि ऐं अल्लाह जी मारिफत नथा हासिल कनि, मसलन काफ़िर। पर जेकर ज़मीन वारा बाज़ ज़मीन वारा अल्लाह ताला जी अज़मत खे नथा मञनि त का ॻाल्हि कान्हे, छो त आसमान वारा जेके आहिनि उहे सभु जा सभु अल्लाह ताला जी यानी आली शान हुअण खे, अल्लाह ताला जे वॾे शान खे मञनि था ऐं उनजो इक़रार कनि था। उहे आहिनि फ़रिश्ता। एतिरा आहिनि उहे फ़रिश्ता जो क़रीब त आसमान उन्हनि जे बार जे करे फाटी पवनि, आसमान जेके आहिनि उहे फाटी पवनि, या त उन्हनि अल्लाह पाक जी अज़मत जे करे, या फ़रिश्तनि जे बार जे करे, या फ़रिश्तनि जे ज़िक्र जे करे। हदीस पाक में अचे थो त आसमान ते 4 आंगुरनि जेतिरी बि का जॻह कान्हे ख़ाली जंहिं ते को फ़रिश्तो जेको आहे सो सजदे में पेशानी रखी करे अल्लाह पाक जे साम्हूं जेको आहे अल्लाह जी तस्बीह ऐं तहमीद बयान न करे रहियो। ऐं आसमान जेको आहे उहो चिरचिराए थो, जीअं कंहिं शइ ते हुनजे बर्दाश्त खां वधीक वज़न रखियो वञे, खटाए उन ते वधीक माण्हू वेहनि त उन मां जेको आवाज़ टुटण जो निकिरे थो, ईअं आसमाननि मां आवाज़ निकिरे थो। ऐं आसमाननि जे लाइ लाइक़ु आहे त उहे आवाज़ कनि, छो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एतिरा फ़रिश्ता आहिनि आसमान ते, सॼो आसमान सभु आसमान भरिया पिया आहिनि, 4 आंगुरनि जेतिरी बि का जॻह कान्हे जिते को न को फ़रिश्तो जेको आहे सो सजदे में न पियो हुजे, सॼो आसमान भरियो पियो आहे। ऐं उहे फ़रिश्ता जेके आहिनि पंहिंजे परवरदिगार जी हमद सां हुन जी पाकी बयानु कनि था। हमद चइबो आहे अल्लाह ताला जे ख़ूबियुनि खे बयानु करणु, ऐं तस्बीह चइबो आहे अल्लाह ताला जी पाकी खे बयानु करणु। त अल्लाह ताला हर ऐब खां पाक आहे, हर नामुनासिब खां पाक आहे, ऐं अल्लाह ताला हर ख़ूबीअ सां मुतसिफ़ आहे। सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाह व बिहम्दिही, या सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, इहो पढ़ंदा था रहनि। ऐं जेके ज़मीन में आहिनि उन्हनि जे लाइ बख़्शिश था घुरनि। हिते लिखियो अथनि त ज़मीन में आहिनि मां मुराद आहिनि काफ़िर, ऐं उन्हनि जे लाइ बख़्शिश था घुरण जो मतिलबु इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे कुफ़्र ऐं शिरक जे करे हुननि खे फ़ौरी तौर ते तबाह न करे छॾे, इन जे लाइ अल्लाह ताला खां दुआ था घुरनि, दरख़्वास्त था कनि। छो त ऐं इहा जेका हिननि जी दरख़्वास्त आहे इहा यानी उमूमी अज़ाब ऐं
फौरी तौर ते हलाकत उन खां बचाइण जे लाइ। वरना हिते दुनिया जे अंदरि थोरा थोरा नंढा नंढा अज़ाब जेके उन्हनि जे मथां अचनि उन खां इहा शइ रुकावट कान्हे। अहिड़े तरीक़े सां आख़िरत जे अज़ाब खां बचाइण वारी बि हिननि जी इहा शइ कान्हे। अलाह ताला केॾो करीम आहे, केॾो रहीम आहे, केॾो महिरबान आहे जो कुफर जेको आहे उहो यानी यकदमि अज़ाब अचण जो, यकदमि तबाहीअ जो जेको आहे मुस्तहिक आहे। त कुफर यानी छिके थो अलाह जे अज़ाब खे, पर वरी अलाह रब्बुल आलमीन पंहिंजे उन्हनि काफ़िर बंदनि ते बि एतिरो महिरबान आहे जो अलाह फ़रिश्तनि खे लॻाए छॾियो त तव्हां दुआ घुरो त हिननि जे मथां जेको आहे सो फौरी तौर ते अज़ाब न अचे। त वरी अलाह ताला उन्हनि खे दुआ में लॻायो ऐं उन्हनि जी उहा दरख़्वास्त अलाह ताला क़बूल फरमाई। वयस्तग़फिरून लिमन फिल अर्ज़ अला इन्नल्लाह हुवल गफ़ूरुर रहीम। ख़ूब ध्यान सां ॿुधो त बेशक अल्लाह ताला ई माफ़ करण वारो आहे ऐं अल्लाह ताला ई रहम फरमाइण वारो आहे, महिरबानी फरमाइण वारो आहे। जॾहिं काफ़िरनि खे अल्लाह रब्बुल आलमीन कुफ़र जे बावजूदु उन्हनि खे एतिरी ढिल ॾिए पियो ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह ताला बाक़ाइदा इहो निज़ाम रखियो आहे त फ़रिश्ता जेको आहे उन्हनि जे लाइ अल्लाह ताला खां इहा दुआऊं पिया घुरनि काफ़िरनि जे लाइ बि, त पोइ ईमान वारनि जो छा हालूं। त अल्लाह पाक में वॾी उमेद रखणु घुरिजे, मायूस न थियणु घुरिजे ऐं जेको सो नाउमीद न थियणु घुरिजे, पर तौबा में जल्दी करणु घुरिजे। छो त जेकर तौबा खां बग़ैर ख़ुदा न ख़ास्ता मौत अची वियो त पोइ वॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे। पोइ जो हुते जूं तकलीफ़ूं अहिड़ियूं आहिनि जेके पाण खां सहण जे पाण यानी उनखे सही नथा सघूं। अॻियां अल्लाह ताला फरमाए उहे माण्हू जेके अल्लाह ताला खां सवाइ पंहिंजो कारसाज़ बनाइनि था, यानी ॿियनि खे बुतनि खे ॿियनि खे जेको आहे सो सम्झनि था त हीअ बि अल्लाह रब्बुल आलमीन सां गॾु जेको आहे सो असांजा मुश्किल कुशा आहिनि, असांजा हाजत रवा आहिनि ऐं उन्हनि खे सजदो कनि था, उन्हनि खां जेको सो दुआऊं घुरनि था, सम्झनि था त हीअ बि अल्लाह जा शरीक आहिनि। त अल्लाह जा यानी अल्लाह खां सवाइ उहे जेको आहे सो पंहिंजा कारसाज़ बनाए। कारसाज़ चइबो आहे, कार चइबो कम खे, साज़ माना बनाइण वारो, कारसाज़ माना कमनि खे बनाइण वारो, कमनि खे ठाहिण वारो। अल्लाह ताला फरमाए पियो त अल्लाह हफ़ीज़ुन अलैहिम, अल्लाह ताला उन्हनि जी निगरानी फरमाए पियो। ईअं कोन्हे त इन जी इहा ॻाल्हि अल्लाह खां लिकल आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे इल्म में आहे, अल्लाह जी निगरानीअ में आहे। हाणे जॾहिं अल्लाह पाक निगरानी फरमाए पियो, अल्लाह खे सॼी ख़बर आहे त अल्लाह इन्हनि खे अज़ाब ॾींदो, पर वक़्त ते मुनासिब वक़्त ते ऐं फौरी तौर ते अज़ाब कोन थो ॾे जो अल्लाह जी रहमत माने आहे। उन जे करे अल्लाह ताला फ़रिश्तनि खे बि इन में लॻायो आहे। बाक़ी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमाए त फौरी तौर ते इन्हनि ते अज़ाब कोन पियो अचे, इन जे करे तव्हांखे को ॾुख या को मलाल न थियणु घुरिजे। छो त तव्हांजे ज़िम्मे जेको आहे सो इहा शइ कान्हे, वमा अंत अलैहिम बिवकील, तव्हांजे मथां जेको तव्हां इन जा ज़िम्मेदार कोन आहियो त इन्हनि जे मथां जेको अज़ाब नाज़िल करे, बल्कि तव्हां सिर्फ़ु ज़िम्मेदार आहियो तबलीग जा। तव्हां दर्द सां, शफ़क़त सां, महिरबानी सां, ख़ैर खाईअ सां हिननि ताईं अल्लाह पाक जो पैगाम पहुचाए छॾियो ऐं जॾहिं उहो तव्हां पहुचाए छॾियो त बसि तव्हांजी ज़िम्मेदारी पूरी थी। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन यानी अल्लाह ॼाणे, अल्लाह जा बंदा ॼाणे, अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि खे सज़ा ॾींदो ज़रूरु, पर अल्लाह पाक वटि हिकिड़ो मुनासिब वक़्तु मुक़ररु आहे जंहिं ते अल्लाह ताला इन्हनि खे सज़ा ॾींदो। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन।